अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां जेके नओं ड्रामा अचण वारा आहिनि उन्हनि जे बारे में तव्हांखे मुकमल ॼाण ॾींदासीं। उन खां पहिरियां असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, अगरि असांजे यूट्यूब चैनल ते न आहे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। दोस्तों इनशाला पंहिंजनि जो गदार ड्रामो हाणे उन जी रिकॉर्डिंग शुरू थी रहणी आहे ऐं हाणे जल्द खां जल्द यूट्यूब ते अपलोड कयो वेंदो। ऐं उन खां हिकु ॿियो ड्रामो आहे जंहिंजो नालो आहे दौलाब जी। इनशाला हाणे बि उन जी रिकॉर्डिंग शुरू थींदी ऐं उन में ज़हर ज़िंदगी जा अदाकार अथव ऐं ज़हर ज़िंदगी जो डायरेक्टर अथव, मतिलबु ज़हर ज़िंदगी सीज़न 2 अथव। ऐं काफ़ी दोस्तनि जूं कमेंटूं पियो अचनि त पत्थर दिल ड्रामो छो ऐं छाजे करे न पियो हले। दोस्तों उन जी रिकॉर्डिंग शुरू न आहे थी ऐं उन जी रिकॉर्डिंग ख़तमु थी चुकी आहे। इनशाला महरम खां पोइ उन जी रिकॉर्डिंग शुरू थींदी ऐं महरम खां पोइ हुनखे अपलोड कयो वेंदो, मतिलबु महरम खां पोइ हुनखे हलायो वेंदो। जीअं तकरार ड्रामो थियो इन खे बि ईअं थियो आहे। तो पंहिंजनि जो गदार ऐं दौलाब इनशाला हिन ड्रामो अहिड़ो मज़ो कंदा जो तव्हांखे धूम मचाए छॾींदा। तव्हां उन्हनि खे ॾिसणु न विसारींदव। असांजो हीअ कहाणी जेको तव्हांजे अॻियां पेश कयोसीं, वधीक